थी दे खत्म रुसल पैदा कोन कयो रब तुझे मिसल लफ्ज़ समझ में अजनी तो सुभान अल्लाह ते जाओ कोई आलम में इंसान नबी तुझे शान बचा पूरी कायनात जे इंसान जो शान एक पासे आ पर मुझे महबूब जो मकाम अञा मथे आ दादा जो सुभान अल्लाह अल्लाह ताला मुझे दिल पर हबीब के वो बेमिसाल नबी करे मोकलियो 1,24,000 कमो पेश नबी आया अल्लाह जी रात जो कसम के भी नबी के मुझे रब जो दीदार न थियो रब जे दरबार में नबी ऐलान कंदा रब अरनी रब दीदार करा लंतरानी जो आवाज ईंदो पर यार प्या नबी ऐलान प्या करन पर तो असांजे महबूब खे रब घुराए दीदार करायो ये मूसा भी ऐलान पियो करे तू सीना जबल ते पाण हली करे ईंदो लंतरानी मूसा न ॾिसी सघंदे तॾहिं आशिक फरमायो अरे कुर्बे मूसा और है और कुर्बे मुस्तफा और है दूर सीना और है ओ अर्श मुअल्ला और है दूर सीना और मेराज के किस्से से होता है आया लफ्ज़ समझे तो सुभान अल्लाह दे जा किससे से होता है आया अरे अपना जाना और है उनका बुलाना और है सुभान अल्लाह जो जवाब दे वाह कुर्बान वजा दिल पर हबीब जे मकाम था अरे मूसा पाण हली वेंदो ऐलान कंदो रब दीदार करा होडे दीदार न पियो कराए हेडे मुस्तफा के घुराए दीदार कराए दादा जो सुभान अल्लाह कुर्बान दिल पर हबीब जे मकाम था अल्लाह ताला फरमाए सुभान अल्लाजी असरा बि अब्दिही लैला पाक अल्लाह जी रात जे पांजे खास माने के रात जे ज़र्रे हिस्से में सैर करायो यार सैर त ॾींहं जो थींदो अवां अकुलमंद वेठायो जेकर हिते लाइट बंद थी वञे न तव्हां मूंखे ॾिसी सघंदो न मां तव्हांखे अल्लाह अकबर रात 27 जी ऊंधाईअ वारी रात अल्लाह ताला मुंहिंजे महबूब खे ऊंधाईअ वारी रात में सैर पियो कराए यानी महबूब ॾिसे पियो तॾहिं पियो सैर करे अल्लाह जी रात जो कसम कुर्बान वञा महबूब जे मकाम तां कुर्बान वञा मत कोई चवे नबी मोजड़ो न तोखे सिज जी रोशनाई जी जरूरत पवंदी चंड जी से प्यारा दोस्त रोशनाई जी जरूरत थींदी पर अल्लाह ताला उहो बेमिसाल नबी फरमायो बेमिसाल नबी बनायो जेके सिज जी रोशनाई जी जरूरत काने का जेके चंड जी रोशनाई जी जरूरत काने का पर रब पाक जी कुल कायनात के मुस्तफा जे नूर जी जरूरत हो जा सुभान अल्लाह बुधाओ अॼु खतरे वारी रात बरकतुनि वारी रात हथ मथे करे भेज दस्तगीर तॾहिं के आशिक फरमायो न मेराज तोखे जिस्मानी थियो सारो शेर तोखे सुबहानी थियो सारो देह तो ता कुर्बानी थियो ॾिसी मलक थिया मस्ता
शान नबी तुझे शान मलक था मस्ताना थे तू भी तो महबूब जे इश्क में मस्त थी करे सुभान तुझे भलो यो दूसरी कबने वारो महबूब जे इश्क ते मस्त न थियो त उन जे किस्मत जो सौदो आ सुनी तुजी त किस्मत थे ना जो महबूब जी दामन दी तो वता त दस्तगीर जी दामन दी तो तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा कुर्बान वञा मुझे महबूब के अल्लाह ताला मक्के पाक का बैतुल मुक़द्दस सैर भी करायो आ ऐं महबूब के बैतुल मुक़द्दस का मथे मिराज भी करायो आ दादा जो सुभान अल्लाह अल्लाह ताला मुझे दिल पर हबीब जो उहो मकाम अता फरमायो हेदे तवज्जो कजा सिदरतुल मुंतहा जो मकाम आयो आ जिब्रील भी रहो आ बुराक भी रहो आ तो असा जो हबीब मदीने वारो साईं अन्या मथे वनी रहो आ महबूब तो फरमाए ओ जिब्रील मथे हलिया जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह हिकड़ो वार भी मां मथे हलंदुस मुंजा पर सरी वींदा बुराक में तो न या रसूल अल्लाह अवा जो मकाम अन्या मथे आ मां महबूब असा जी इंतहा है मदीने वारे साईं जी इब्तिदा है अकुल मंद वेठा आहियो महबूब जा परवानो जेकॾहिं नूरी मलाइकनि जो सरदार जेकॾहिं महबूब जहिड़ो नथो थी सघे त अॼोको मुल्लो गुनाहगार मुंहिंजे दिल पर हबीब जहिड़ो कीअं थो थी सघे हथ मथे करे सुभान अल्लाह ताला मुंहिंजो महबूब उहो महबूब बनायो आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जो महबूब दीदार जे लाइ वियो आहे रब पाक फरमाए अञा वे ओ मुंहिंजा रब दुनिया सॼी बंदि थी वई आहे महबूब वियो त दुनिया कोन हली 18 सालनि जी हिकु राति थी आहे जेकॾहिं 20 साल उमिरि वारो हुजे 18 सालनि खां बाद में घणी उमिरि थींदी मास्टर हुजनि उहे ॿुधाए न पर उन्हनि जो बि हाल बुरो आहे ॾाढा गजा घणा साल 38 साल वाह वाह कुर्बान वञा महबूब रब जे दीदार में 18 साल वेठो आहे कंहिंजा कद कोन वधिया न उमिरि वधी आहे छो जो मुंहिंजो महबूब अन्न कासिम वल्लाह योती ॾियण वारो रब आहे विरहण वारो महबूब आहे अरे विरहण वारो ई रब जे दीदार में वियो आहे त दुनिया कीअं हले तॾहिं अल्लाह ताला फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन महबूब तोखे न मोकिलियो आहे इल्ला मगर महबूब तोखे सभिनि जहाननि जे लाइ रहमत लिल आलमीन करे मोकिलियो आहे उहा रहमत ई रब जे दीदार में वई त जहान कीअं हले अल्लाह जी ज़ात जो कसम आहे वरी इते दस्तगीर जो मक़ाम ॾिसंदा दस्तगीर जो फरमाए ओ माची सवारा इन तीली खे बंदि कर ये क़ुरान जी महफ़िल आहे बंदि करे हिनखे सिगरेट खे दादा जो सुभान अल्लाह तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिद जान नबी तुझे शान मथा सुभान अल्लाह देखो इश्क वाली रड़ करे सुभान अल्लाह जो महबूब मुस्तफा
मुस्तफा जॾहिं सिदरतुल मुंतहा खां मथे विया हेॾे तवजो कजा महबूब जे कदमनि जे हेठां रफ़ जी सवारी आई आहे महबूब खे मथे खयूं पई हले जॾहिं रब जे दीदार में महबूब वियो आहे पुछा थो करे ओ मौला मुंहिंजे कदमनि जे हेठां कहिड़ी शइ आहे मुखे मथे खयूं थी अचे पई हाणे दस्तगीर जो मक़ाम समझ में अचई शान समझ में अचई दस्तगीर जो नारो ॿुधाइण तुंहिंजो कमु आहे ॿिन्हिनि जाननि में बख़्शिश करे जन्नत में वठी वञण दस्तगीर जो कमु आहे पीरनि जे पीर दस्तगीर जे लाइ अल्लाह ताला फरमायो महबूब जेकी तुंहिंजे कदमनि में रफ़ जी सवारी आहे इहो तुंहिंजे औलाद मां तुंहिंजो बच्चो अब्दुल कादिर जीलानी दून जो रूह मुबारक मथे करे पोयां बि हथ मथे करे दस्तगीर ते उहो दस्तगीर लामकान ते दस्तगीर से फरमाए जीअं मुंहिंजे नाने रब जो दीदार कयो आहे ईअं मां पीरनि जे पीर दस्तगीर बि रब खे सुहिणी सूरत में ॾिठो आहे सुभान अल्लाह महबूब दा शान पर दस्तगीर भी महबूब दा बच रहा है महबूब दे बच्चे दस्तगीर दा शान कदे खोन दादा तो सुभान अल्लाह जाओ ना इहो थी दस्तगीर दादा तो सुभान अल्लाह पीरन जो पीर दस्तगीर थो फरमाए बगदाद जो शहर मां निंड पियो आया मुंहिंजा भाग खुलंदा विया बगदाद जे शहर में मूंखे पंहिंजे नाने रसूलुल्लाह दीदार करायो आहे पर पीरन जो पीर दस्तगीर थो फरमाए ॾिसां थो महफ़िल लॻी पई आहे नानो थो फरमायो अब्दुल कादिर जीलानी अची बगदाद जी मिंबर ते वेही करे तकरीर कर दस्तगीर थो अर्ज़ करे नाना मां करे मिंबर ते तकरीर कोन कई आहे वॾा वॾा चयद आलिम वेठा आहिनि मां त जीलान जे शहर बहराणीअ जे इलाइक़े जो आहियां मां कॾहिं मिंबर ते तकरीर न कई आहे पीरनि जे पीर दस्तगीर खे पंहिंजो नानो थो फरमायो अब्दुल कादिर जीलानी न घबरा तकरीर करण कमु तुंहिंजो आहे फैज़ मदीने खां तोखे मिलंदा बयान करण कमु तुंहिंजो आहे इल्म ॾियण कमु असांजो आहे पीरनि जो पीर दस्तगीर थो फरमाए सुबुह थी आहे मां मिंबर ते वेही करे मां अब्दुल कादिर जीलानी ज़िंदगीअ जी शुरूआत वारी पहिरीं तकरीर आहे मिंबर ते वेही करे मां बयान शुरू कयो आहे पीरनि जो पीर दस्तगीर थो फरमाए तकरीर हलंदे हलंदे मुंहिंजी दिलि खे थोरी धड़क थी चओ ॻाल्हायो दिलि खे थोरी धड़क थी आहे पहिरियों त ख्वाब में पियो ॾिसां हाणे वरी ज़ाहिरीअ में थो ॾिसां त मुंहिंजो ॾाॾो अली आयो आहे मुंहिंजे साम्हूं बीह करे चए थो ओ बच्चा अब्दुल कादिर जीलानी पंहिंजो हाथ मुबारक खोल त मां ॾाॾो अली बि फैज़ था कयां नारो ॿुधा जो त टाइम आयो ई कोन थी अञा त 12:30 था थियनि पिया अञा 2 ऐं 3 त टाइम थियो ई कोन्हे हिन महिल कीअं अञा मुंहिंजे मुर्शिद जा 2 नीगर पोइ ते वेठा उन्हनि जा बयान ॿुधनि त रग रग ठरी पवंदी जो सुभाणे पीरनि जो पीर दस्तगीर थो फरमाए नाने 7 दफ़ा लुआब मुबारक वात में विझण फरमायो हाणे मुंहिंजो ॾाॾो अली आयो आहे उन बि लुआब मुबारक 1 दफ़ो वात में विझण फरमायो वरी ॿियो दफ़ो टियों दफ़ो चौथो पंजो 6 मरतबो 6 दफ़ा सुणे ॾाॾे अलीअ मुंहिंजे वात में लुआब विधो आहे मां अर्ज़ कयो ॾाॾा नाने त 7 दफ़ा लुआब विझण फरमायो आहे अवां 6 मरतबा 7 त पूरा कयो ॾाॾो अली थो फरमाए ओ सोना बच्चा अब्दुल कादिर जीलानी मां वली आया हो नबी जो सरदार मां अली कॾहिं नबीअ जी बराबरी कोन कंदो आहियां पीरनि जो पीर
दस्तगीर तो फरमाए बगदाद में उहा पहिरीं तकरीर आ हाणे लफ़्ज़ समझ में अचनी दस्तगीर जो फैज़ समझ में अचे त दस्तगीर जो नारो ॿुधा जा पीरन जो पीर दस्तगीर तो फरमाए उहा पहिरीं तकरीर ही मां मिंबर ते जॾहिं तकरीर करे लथो न पहिरीं तकरीर में 4000 काफ़िर मुसलमान हिकिड़ो नओं शेर ठाहियो आहे दस्तगीर जे शान में ॿुधायां कोन ॿुधाईंदुसि इन हो जा भेज दस्तगीर जे नारे ते कोन ॿुधाईंदुसि इश्क वारी रड़ कर शेर हले न हां अॼु दस्तगीर जी छा आहे सभई जो सभई नंढा वॾा चो छा आहे अच यारी खां पीरन जे पीर जी वठ दामन तूं सुणे दस्तगीर जी भेज दस्तगीर जो नारो तो ॿुधा न अच यारी खां पीरन जे पीर जी सही वठ दामन तूं सुणे दस्तगीर जी हाणे जंहिंजे दस्तगीर जी दामन वरिती आहे हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो समझ में अचनी तो दस्तगीर जो नारो ॿुधाईंदो हलजा झर झंग में दावत हिय मशहूर झर झंग में दावत हिय मशहूर नंढन ऐं वॾन में साईं वॾो शऊर नंढन ऐं वॾन में साईं ॾाढो शऊर लफ़्ज़ समझ में अचनी त नारो ॾाढा ओ अच यारी खां खंडु खीर जी जेको यारी खाए उहो नारो हणे ॿियो न यारी खां खंडु खीर जी दामन वठ तूं सुणे दस्तगीर जी अॻिते हले मिसरो ईअं कोन ॿुधाईंदुसि ईअं कोन मां बि थकियल आहियां सॾ में साणी त साईं थींदो सॾ में साणी त साईं थींदो मुरीदन ते हथड़ो मुंहिंजे साईं जो जंहिंजे मुर्शिद जो हथ आहे त उहो नारो त ज़रूरु ॿुधायो मुरीदन ते हथड़ो मुंहिंजे साईं जो ओ मुर्शिद मदद कंदो हर दिलगीर जी दस्तगीर जी मदद खपे त हथ मथे करे भेज मदद कंदो हर दिलगीर जी वठ दामन तूं सुणे दस्तगीर जी अच यारी खां पीरन जे पीर जी अच यारी खां पीरन जे पीर जी वठ दामन तूं सुणे दस्तगीर जी अॻिते मिसरो हले ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो जंहिंजे हथ में मुर्शिद जी दामन उहो ई सुखियो ॾाढा त भेज दस्तगीर जो ॿुधंदे पाणे भेज दस्तगीर जो नारो चवंदे ओ नाहे परवाह उनखे मुनकिर नकीर जी नाहे परवाह उनखे मुनकिर नकीर जी साईं वठ दामन तूं सुणे दस्तगीर जी अच यारी खां पीरन जे पीर जी अच यारी खां पीरन जे पीर जी वठ दामन तूं सुणे दस्तगीर जी यारीअ जी महफ़िल में जेके भी आया भाग उन्हनि सभिनि जा थी विया सवाया भाग सवाया थी विया त मथे करे भेज भाग उन्हनि जा थी विया सवाया रख दिल में मोहब्बत मुहियद्दीन मीर जी
मुहियतीन मीर जी वठ दामन तू सुणी दस्तगीर जी जंहिंजे दामन वरती हाथ मथे करे भेज दस्तगीर जी या दावत ज़रूर ॾींदो कर जाते बि वञे अॼु यारी